तैयार हो? हाँ बाबा साईं। अचो। सजावल खान मूंखे पहिरियां ई इतला मिली चुका आहिनि तव्हां जहिड़े जे लाइ कहिड़ी तरफ़ वञो पिया। इहा ॻाल्हि त असां कंहिं कई? तव्हां छा था सम्झो त असांजा मुख़बर तव्हां जे विच में न हूंदा? जहिड़ो वरी छा जो? मां त ज़मीन ते चकर ॾियण थो वञा। सॼो जहिड़ो धण अमरान जो वठी करे सिजो बण असां ज़मीन ते हथियारनि सां, छा तव्हां मूंखे बेवकूफ़ सम्झो आहे? छॾियो ॿियनि ॻाल्हियुनि खे। इहो ॿुधाइजो त कंहिंसां हमदर्दी करण लाइ पहुता आहियो। सजावल खान मथां खां ज़ोर पियल आहे, कुझु ॾींहंनि जे लाइ हिते अमुन घुर्जे, इन करे इहा तव्हां मूं मथां भलाई कयो। कयां थो तुंहिंजी इज़त, तुंहिंजे चवण ते मां पंहिंजे क़दमनि खे रोकियां थो, पर जेकॾहिं अॻे पासे क़दम मूं ॾे वधिया त उनजो ज़िम्मेवार केरु आहे? इहो असांजो ज़िम्मो आहे। हिते रोकण जे लाइ सिर्फ़ु अव्हां खे न आयो ऐं मां सभिनीनि ॾे वेंदुसि, कंहिंखे बि कानून हथ में खणण न ॾींदुसि। ॾिसो विधान, जेसीं ताईं मथां खां ज़ोर नथो टुटे तेसि ताईं त मां पाण खे रोके सघां थो, तेसीं तव्हां वञी अॻी दुर्ग रोके। जे वक़्तु आहे त मां तव्हांखे पाण इजाज़त ॾींदुसि, हिन वक़्तु तव्हां थोरो पोइते हटो, इहो थोरो मां तव्हांजो ज़रूरु लाहींदुसि। तव्हां मुंहिंजी इज़त रखी, वॾी महिरबानी। बाबा साईं हाणे छा थींदो? सम्झा थो त को नओं एसपी आयो आहे, इन लाइ कुझु वक़्त लाइ सूबेदार अमल करायूं। मूंखे त ईअं थो लॻे। बाबा साईं छा असां पंहिंजे प्लान ते पोइ हटाए छॾियूं? प्लान कंदासीं, ज़रूरु कंदासीं, ॻाए वॼाए कंदासीं। कुझु ॾींहं सब्र कयो, इहो जेको नओं एसपी आयो आहे इनखे बि वास्तो कढी था। अबा मूसा, असां त आसरो ई लाहे छॾियो असे तो मां। तव्हां छा सम्झो त मूसा खे उमिरि कैद अची वेंदी? न न अबा, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। असां त तुंहिंजे लाइ दिलि सां दुआऊं पे कयूं। मज़ो थींदो, वॾो मज़ो थींदो। मूसा कंदो शादी, तूं जी ऐं ने मखण जी पई जंग हलंदी सॼो ॾींहुं घर में, पोइ मूं मलाई मूसा गॾिजी तव्हांखे लठियूं हणी न घर मां भॼाए कढंदा। ॾिसजां बसि हाणे घणो न ॻाल्हायो, मां वञा थो रेस नवाब सां मिलण ऐं पंहिंजी शादी जी तारीख़ रखण। पहिरियां मां शादी सादगी सां कयां, पर हाणे मां पंहिंजी शादी वॾे धाम धूम सां कंदुसि। ॾिसां थो त मुंहिंजी शादीअ में केरु थो रंडक विझे। बाबा तव्हां तयारी करे छॾियो, अॼु शाम जो ई हली कुंवार खे वनवाह में विया रहंदासीं। तूं असांजी दुश्मन आहीं, दुश्मनी रहंदी कॾहिं न असांजी सॼण थींदी। मां त सभिनी जी सॼण आहियां, पर बदनीअ तो कोई सम्झे बि न। इहो त मां बि ॾिसां थो, तूं असांजी केतिरी सॼण आहीं। अदा सालू तूं असांजे खिलाफ़ इहे मूसा जा कन न भरींदो कर। असां सभु गॾु रही सघूं था, साड़ो लासी पटड़ा, पर जेकॾहिं तो मूसा खे हिन चक्कर असांजे खिलाफ़ कयो न त मखण ऐं मां गॾिजी तोखे घोटा ॾींदासीं, समझई? बेगुल खां बलाऊं बि पासो कंदियूं आहिनि, तूं बि पासो कर, पासो। उन खां पहिरियां मूसा तव्हांखे पूरो करे छॾींदो। घुटो थी ॾे मोतबर, हा थी मारे। पुट दरिया खान, असांजी ज़िंदगी ॾाढी सुकून सां पे गुज़री, पर मूसा जी वेझड़ाई जे करे तूं बि अज़ाब में पए, मां बि तव्हांजे करे मूंखे अछी ॾाढ़ी में जेल जो मुंहुं बि ॾिसणो पियो ऐं वरी बेस्तो बि पुलिस खां धार थियुसि। मां सम्झां थो चाचा, पर हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, मां इन्हनि मसइलनि जे करे पंहिंजे दोस्त खे छॾे ॾियां? मूं तालिब खे मोकिलियो आहे, वाह सुभाणे हू सिंधू खे वठी हिते ईंदो। मूं तुंहिंजी शादी जो सोचे छॾियो आहे। चाचा मूं पाण इहो सोचियो आहे त हाणे मूंखे शादी करणु खपे। बिल्कुलु दरिया खान, हाणे शादी कर बाबा। दरिया खान, शादी तुंहिंजी उन शर्त ते कराईंदुसि जो तोखे पंहिंजे इन्हनि दोस्तनि जो साथ छॾिणो पवंदो। चाचा मां त घणो अरसो इहे कम छॾे वियो हुअसि, पर दोस्त वरी अचे मुंहिंजे ॻिचीअ में पिया। हाणे मां दोस्तनि खे चाचा कीअं छॾियां? हिकु तरफ़ मूसा आहे जंहिंसां मुंहिंजी गहरी दोस्ती आहे, ॿिए तरफ़ मीर आहे चाचा, ॾुखे टाइम ते मूं ॾे लड़ी था अचनि, त तव्हां ॿुधायो त मां उन्हनि खे कीअं छॾियां? अबा दरिया खान, जेकॾहिं तूं न उन्हनि खां पासीरो नथो थी त पोइ सॼी उमिरि कुंवारो रहिजी वेंदे, कुंवारो। दरिया खान, चाचे जो चवण वठ। चाचे जी कावड़ पंहिंजी जॻह ते सही आहे, पर दोस्त छा सम्झंदा त दरिया खान बुज़दिल आहे
मां त दोस्तनि खे नथो छॾे सघां। हाणे कजे त कजे छा, को न को हल ॻोल्हणो पवंदो। मूं महिल लीमे चयो आहे त अॼु गुलण पैसा खणी ईंदो। भले खणी अचे, भली खणी अचे। छा तूं गुलण सां शादी कंदी आहे? शादी करेसि मुंहिंजो अंगूठो, हिन सां थी मां शादी कयां। अदी रुगो पैसा कढो, हिन मूं के सुञो कयो। लीमो चए पियो त गुलण शाम ताईं पैसा खणी ईंदो। शाम छो, मां हिन महिल पहुतो आहियां। अचे वठो पैसा, मुंहिंजी पंहिंजो ॾाढ ख़रीद करे। बचले मूं पैसनि जो पंहिंजो वाइदो पूरो कयो, हाणे तव्हां बि पंहिंजो वाइदो पूरो कयो। सुबुह जो ई मां निकाह विझी मां पंहिंजी कुंवार खे वठी ईंदुसि। गुलण अॼु त तूं मुंहिंजी दिलि ख़ुशि करे छॾी। पैसा पूरा आहिनि न? मुंहिंजी थियण वारी कुंवार पहिरीं पैसा गण, पैसा त पूरा आहिनि न। न इन जी का ज़रूरत न आहे, मूंखे तो ते पूरो एतबार। मूं महिल एतिरी गुलण खां ख़ुशी बर्दाश्त कान थींदी जेतिरी तूं मोहबत हुई। किथे मूंखे गुर्दे में अटैक पइजी वेंदो, मां मरी न पवां। मूंसां मूंखे ख़ुशी थी त तव्हां ते जेके बि केस हुआ उहे मुकमल तौर ते ख़तम थी विया। पर मूंखे ख़ुशी कोन्हे थी नवाब खान। मूंखे ख़ुशी तॾहिं थिए जॾहिं केस सां गॾु फिरियादीअ खे ख़तम करे छॾियो। छा थो चयो? हीउ त तुंहिंजो ॿारनि जोड़ो दोस्त आहे। नवाब खान, मूंखे अहिड़े दोस्त जी का बि ज़रूरत कोन्हे जंहिंखे मूसा जी ज़बान मथां को बि भरवसो न हुजे। सम्झां थो, मूंसां मां तव्हांजी तकलीफ़ खे सम्झां थो, पर मीर जे बि भेण जो क़त्ल थियो। ज़ाहिर आहे हू होश त वञाईंदो। नवाब खान, मुंहिंजी अमां ई भेण जे क़त्ल में तुंहिंजा ई मीर जा बराबर जा हथ हुया। पोइ बि मां ज़हर जो वठो पी वियुसि। छा मीर खे सब्र न पियो अचे? मीर हर कोई थी सघे थो, पर मूसा वो कोस आहे। मूसा मीर खे तूं पाण सां न देख। नवाब खान, जेको बि थियो खूब थियो। तव्हां फ़िलहाल सभिनी मसइलनि खे पासे ते रखो। मां हिन महिल शादी करण थो चाहियां। पोइ जेके बि मसइला साम्हूं आया उन्हनि खे मूं ॾेई वठी अचो मौलवी खे। मां तव्हांजो अॼु ई निकाह कराए थो छॾियां। न नवाब खान, पहिरियां मूं सोचियो हो त मां सादगीअ सां शादी कंदुसि, पर हाणे ईअं कोन थियो। मां हाणे शादी दोहले तमामनि सां कंदुसि। तव्हां रुगो शादी हाल बुक कराए छॾियो। नवाब खान, वॾो फंक्शन करियो ऐं इहो समूरो पार तव्हांखे खणणो पवंदो। तव्हां वञी तयारी कयो, मूंखे शादी जी तारीख़ ॾियो त मां जीअं शादी हाल बुक कराए छॾियां ऐं हीअ शादी बड़े धाम धूम सां थी। शेर अली, नओं एसपी साहब आयो आहे ऐं वॾो ऑनेस्ट आहे। अचण सां असांखे डंडो ॾिनो अथसि। चवे थो त कंहिं बि तरह में का बि बदमाशी न थिए। हिन जे करे मां तव्हां ॾे हली आयो आहियां। कुझु ॾींहंनि लाइ ठापुर रहे, हिन में ई असां सभिनी जी भलाई आहे। सूबेदार साहब, असां पंहिंजो वक़्तु इज़त सां गुज़ारियो पिया। तव्हां वञी उन्हनि खे रोकियो जेके हिन वक़्त ताईं बदमाशी कनि पिया ऐं ॾोह कनि बि पिया, कराइनि बि पिया। उन्हनि खे रोकियो। मूं तव्हां जूं शिकायतूं ॿुधियूं आहिनि, तॾहिं त हिते आयो आहियां। ॻाल्हि ॿुध सूबेदार साहब, ॻाल्हि ॿुध। मुंहिंजी का बि शिकायत तव्हां वटि न आई आहे, न ईंदी। पर अलाए छो तव्हां हर चकर भॻा बीठा हो मुंहिंजी ओताक ते। छो? मां हिते तव्हांखे परेशान करण जे लाइ न आयो आहियां, पर आगाह करण आयो आहियां। उमेद आहे त मुंहिंजे हिते अचण जे मक़सद खे तव्हां सम्झी विया हूंदो। भला जांच कयो ही सूबेदार सिजावल खान जे चवण ते तव्हांखे परेशान पियो करे या नवाब खान जे करे। हिन वक़्तु सौ सिधो असांजो दुश्मन इहो सिजावल आहे। इहो भोतार नवाब खान ॿाहिरें बने ते बीठो। जॾहिं हिन मैदान ते अची लथो त उनखे बि मुंहुं ॾेई वठंदासीं। वॾा, ईअं थी सघे थो नवाब खान असांजी दुश्मन मां फ़ाइदो वठणु चाहे थो। असांजी दुश्मनीअ में जेका बाहि ॿरंदी, उन बाहि जे मथां हथ सेकण नवाब खान खे त मार
मता उनजे दिमाग़ में इहो फितनो हुजे या तिॾ वेठल हुजे त दुश्मनी जी बाहि ते मां वञी हथ सेकींदुसि ऐं तमाशो ॾिसंदुसि। ॿार न आहियूं, सभु सम्झूं था। हाणे वक़्तु कढी ने नवाब खान सां वञी मिलंदुसि। ॾिसां त सही तूं पंहिंजे बगलनि में पंहिंजे कच्छ में कहिड़ा नांग पालियूं वेठो आहे। मूं मले पैसा गणी पैसा तो पूरा हुया न। मूं चयो न मूंखे तो ते पूरो एतबार। बचल हाणे पैसा तव्हांखे मिली विया ऐं तव्हां शादी जी तयारी करे छॾियो। मां सुभाणे ॼञ वठी अची पंहिंजी कुंवार खे वठी ईंदुसि। मले हाणे मां हलां। कन्या कंहिं जाइ जा तो छा सम्झो त मूसा खे फांसी अची ऐं तूं हितां मूमल सां शादी करे रवानो थी। अरे ओ मूसा मरी पयो मैं मां। ओ मूसा खुदा के वास्ते अरे मरी पयो फांसी चढ़ी वई। गाल मुझी कन्न खोले ॿुधी छॾ। तूं या तुंहिंजे पीउ लीने मुझी शादी में थोड़ी बरंदा खड़ी पट मारे छॾींदुसि। ऐं तव्हांखे तव्हांजो पीउ इहो नवाब कोन छॾाए सघे। समझी? मूंखे पूरी पक हुई मूंसां त तूं ज़रूर ईंदो। इहा मुंहिंजी ग़लती आहे दुरू। दुरू न दरिया खान चओ दरिया खान। तो भाउ ऐं दोस्त हुअण जो हक़ विञाए छॾियो आहे। मूं में का उमेद न रखजांइ। मां मञा थो त मूंखां ग़लती थी आहे, पर वक़्त खां पहिरियां मां पंहिंजे पाण खे संभाले वरितो। वीर तो ग़लती नाहे कई। तो भाइरनि खां वधीक दोस्त ते शक कयो आहे। वीर तो इहो सोचियो कीअं त असां तुंहिंजी भेण खे मारे सघूं था। तूं एतिरो करण जो कचो आहीं। असांजा दुश्मन तोखे चवनि त दरिया खान वारा तुंहिंजे लाइ खॾ था खोटनि। तूं उन्हनि ते अखियूं ॿूटे एतबार करे वेही रहंदे। मां मञा थो त मूंसां धोखो थियो, मां मञा थो, पर मूंसां धोखो करण वारो को दुश्मन न, पर तव्हांजो ई पंहिंजो दोस्त हो बख्शल। तूं ॿुधाए, तूं बख्शल खे छा कंदे? मारे छॾींदुसि। बख्शल खे हिननि हथनि सां मां उनखे मारे छॾींदुसि। ऐं तोखे मां इहो ॿुधाए थो छॾियां त तुंहिंजो दोस्त दरिया खान तुंहिंजे लाइ मरी चुको आहे। वीर कॾहिं बि मूं में उमेद समझी हिन ओताक ते न अचिजांइ। पर मुंहिंजी ॻाल्हि त बस मीर बस हितां निकरण जी कर। किथे मां होश विञाए तोखे थेला ॾेई हितां कढी न छॾियां। निकल हितां। मेरी थेला मूंखे ये दोस्त जा दर्स न ॾे। हींअर जो हींअर निकल निकल हितां। गुरु ओ न दरिया खान अॼु खां पोइ तूं मीर खे पंहिंजो सभ खां वॾो दुश्मन बणाइजो। चङो मोकल अथई। मूं मल जॾहिं खां तुंहिंजे सिर मथां मुंहिंजे नाले जी पोती पई त तूं मुंहिंजी गैरत बणिजी वई। तोखे इहा त ख़बर आहे मां पंहिंजी गैरत जे करे सिर ॾेई बि सघां थो त सिर वठी बि ॼाणा थो। हाणे जेतिरो जल्दी थी सघे न मूंखे निकाह करे हिन घर मां वठी वञ। मां हाणे हिन अज़ाब में वधीक नथी रही सघां। हिते जंहिं बि तुंहिंजे लाइ अज़ाब पैदा कयो हाणे उन्हनि मथां अज़ाब ईंदो। ऐं ॿी ॻाल्हि त मां शादी बि धूम धाम सां कंदुसि। दुश्मननि जे हाव ते मुंहुं ॾारींदुसि। वॾी ॼञ ऐं सरगस सां तोखे दोल ऐं तमामनि सां वठी वेंदुसि। पूरो ॻोठ ॾिसंदो त इहा मूसा जी कुंवार थी वञे। जंहिं बि तोखे अज़ाब ॾिनो उन्हनि जा मां आंड्रा कढी छॾींदुसि।
हाणे तू हिन घर में बेखौफ थी रहंदी कर, छो त हाणे तू मूसा जी कुंवार आहीं। हिकु ॻाल्हि मुंहिंजी कन खोले ॿुधी छॾ चाची, लीमे खे सम्झाए छॾजांइ। अॼु खां पोइ जेकॾहिं मूमल खे तकलीफ़ आहे त सम्झ मूसा खे तकलीफ़ आहे, सम्झी? ने कमीने बख्शल जी साज़िशुनि जे करे मूं पंहिंजा सुठा दोस्त विञाए छॾिया। हाणे इहा ख़बर वठणी आहे त इहो लिकियल किथे आहे ऐं इहो बख्शल कंहिंजे आङुरियुनि जे इशारनि ते पियो ॿुधे। वीर, इहो बख्शल शेर जे कच्छ में वेठल आहे। इहो शेर अली जे कच्छ में लिखियल हुजे या सिजावल खान जे या वरी नवाब खान जे कच्छ में, मां उन्हनि जा बगल चीरे बख्शल खे ॿाहिरि कढी ईंदुसि। जेसी ताईं मां उनखां पुछाणो नथो कयां, मुंहिंजे दिलि खे सुकून कोन मिलंदो। अचो चाचा, तव्हां उतां खां संभालजो। मूसा अचे न त पोइ मूसा खे तव्हां हिते विहारजो, मां शाम ताईं अची वेंदुसि। चाचा, इन बशकल जी जांच में थो वञा, ख़बर त पए त इन निभागे मूंखे खून जी साज़िश में कंहिंजे चवण ते फासायो। पुट, मूसा जो इंतजार कर, ईअं अकेलो न वञ। चाचा, हाणे मां कंहिंजो बि इंतजार कोन कंदुसि। जेसि ताईं लिकियल दुश्मन खे ज़ाहिर नथो कयां, तेसि ताईं मां माठ करे न वेहंदुसि। मालिक साईं ख़ैर करे, बाक़ी ही त अॼु होश विञाए निकितो आहे। मूसा ई दरिया खान जेल मां आज़ाद थी ॿाहिरि निकिरी आया आहे। उन मां साफ़ ज़ाहिर आहे त तुंहिंजी असलियत जी मीर खे ख़बर पइजी वई हूंदी। हाणे इन्हनि सभिनी जो रुख तो तरफ़ हूंदो। हाणे मूंखे तूं इहो ॿुधाए त तूं उन्हनि सभिनी खां पाण खे कीअं बचाईंदे, ऐं तोखे अॻियों हुकुम कहिड़ो मिलियल आहे? वक्त अञा त रांदि ख़तम काथे थी आहे, अञा त रांदि हाणे शुरू थी आहे। तोखे ख़बर आहे त अॻी रांदि कहिड़ी खेॾी आहे? तोखे अॻे कम जा 2 लख ॾिना, हाणे हिन कम जा पूरा 5 लख तोखे ॾींदुसि। जेकॾहिं तूं मुंहिंजे इशारनि ते हलंदो रहंदे त नोटनि जी बरसात हूंदी। हुकुम बाबा साईं, अॻियो कदम कहिड़ो आहे? मूसा ऐं दरिया खान अॼु राति ॿाहिरि अची वेंदा ऐं मीर खे बि तुंहिंजी ख़बर पइजी वई आहे। ऐं हाणे इहे सभु जा सभु होश वञाए तुंहिंजी पोयां पवंदा। तोखे शेर अली वटि पनाह वठणी आहे ऐं मां चाहियां थो त हिननि सभिनी जो रुख शेर अली तरफ़ ॻाल्हि हद खां वधी वञे। छा करणो आहे इहो मूं तोखे सम्झाए छॾियो आहे। माण्हू त हिकु धक सां 2 निशान वठंदा, पर रेस नवाब खान एॾो त चालाक आहे जो हिकु तीर हलाइण सां 3 निशान पियो वठे। हा वक्त, हाणे इहो वक़्तु अची वियो आहे। मूसा, मीर ऐं दुरू खे शेर अली सां पाण में टकराइजे। इन कम में देर न कर बशकल, जीअं हू पाण में हथीका थी वञे ऐं मूंखे कुझु ॾींहं लाइ सुकून मिली वञे त मां पंहिंजो रहियल कमु पूरो करे वठां। तमामु जल्द वक्त तुंहिंजा ख्वाब पूरा थी वेंदा। बशकल मुंहिंजो ख्वाब हिकिड़ो ई आहे त मीर जे लाश मथां बीठो हुजां ऐं सोट राणीअ सां निकाह कया। बस दुआ कर त मुंहिंजो ख्वाब इहो हमेशह लाइ पूरो थी वञे। राणी पुट, वक़्त जे चालनि ते शक थी पियो? बाबा, मां तव्हांखे पहिरियों ई चवंदी हुयसि त हिन वक़्त जे मथां अंधो एतमाद न कयो। मां तो सही थी चई, हाणे ते हिन वक़्त जे पोयां हथ धोई लॻणो पवंदो।
किथे किथे वेहे थो, कहिड़नि कहिड़नि दुश्मननि सां मिले थो, पोइ सॼी असलियत जी ख़बर पइजी वेंदी। जेकॾहिं इहा जांच कंदो न त तव्हांखे समूरी ख़बर पइजी वेंदी त वक़्तु तव्हांजो केतिरो सॼणु आहे। अमा मां चयमि त भाइटियो आहे, अॻियूं ग़लतियूं विसारे मन सुधरी पियो, पर जे हाणे बि न सुधरियो, मौला जो कसम आहे पक्ष कोन कंदुसि। बाबा, मुंहिंजी वक़्त सां का बि दुश्मनी कोन्हे का। मां त हर वक़्तु दुआ घुरंदी आहियां त वक़्तु तव्हां सां सचो हुजे, छो त हिन वक़्तु असांखे वक़्त जे साथ जी ज़रूरत आहे। किथे ईअं न थिए त हू असां सां गदारी करे। अमा तूं हाणे बेखुटको थी रहे, हाणे इन वक़्त जे पोयां पूरी जांच करणी पवंदी, ॾिसां त हे केसे ताईं थो हले। पुफी मखण किथे आहे? उन ते हिकिड़ो कमु रखणो आहे। अबा तो वारो पुफड़ आहे न, हर कम ख़ूबसूरती सां कंदो आहे, पर आहे अलाए काथे। भला ॿुधाए अबा कमु कहिड़ो अथसि? अॼु खां पोइ मखण खे लीमे ई उनजे घर मथां नज़र रखी। अबा मूसा, इन कम जो मां कारीगर आहियां, इहो कमु तूं मूं ते छॾे ॾे। न अबा न, जेकॾहिं तो इहो कमु हिन जे हवाले कयो न त हे लीमे मथां घटि नज़र, पर पचुल मथां तारा फोटारे वेठो हूंदो नज़रूं रखियूं। हा करी छा थी? पी पुटनि खे पाण में विढ़ाई थी? कान थी विढ़ायां, तूं आहीं अहिड़ो। मूसा चवंदई तूं लीमे जे मथां नज़र रख, तूं वरी पचुल जे मथां नज़रूं रखी वेठो हूंदे। बस हाणे बस, अजायो बहस न कयो। जेकॾहिं हिन घर में तव्हांखे रहणो आहे न त प्यार ऐं मोहबत सां रहो। जेकॾहिं इहो पंहिंजो खमचर कयो त तड़े हिन घर मां ॿाहिरि कढंदुसि। मूंखे हिते सुकून घुर्जे, सम्झव? अदी ॿुधी न मूसा छा चयो त हिते सुकून घुर्जे। इन मां ज़ाहिर आहे त तव्हांजे अचण खां पोइ त सुकून मोकिलाए वियो आहे। अदा वॾो भाउ थी पियो आहे न त ॾाढी बेइज्जती कया। मुंहिंजो ब्लड प्रेशर हेॾे होॾे न कर। असांजे अचण सां हिन घर जो सुकून बर्बाद थी पियो। अदा असां खां वधीक वात खोरो तूं बि आहीं। हिन घर जो सुकून त तो बर्बाद कयो आहे। मञे या न मञे उहा हाणे तुंहिंजी मर्ज़ी। हाणे तुंहिंजी मलामत मुंहिंजे मथां ईंदी। ईअं थो लॻे तव्हांजा चप सिबियल आहिनि, बाक़ी गंद सालू थो करे। सालू वॾो सुरीलो हो, पर सालूअ खे तव्हां होश मां ई कढी छॾियो। बचुल अचां थो, बचुल मरे तो मुआ, मरे तो या बचुल सिर खणंदई। हली सिर खणे, सिर बचुल ता कुर्बाना। अहमद, तव्हां त यार मुंहुं ॾेखारण खां महांगा थी विया हो। इहा बि तव्हांखे ख़बर कोन थी पए त को दोस्त मोह या बचो। दरिया खान अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। सभु को पंहिंजे मजबूरियुनि में पूरो लॻो पियो आहे यार। दोस्तनि जे तरफ़ निकिरण ई घटि थो थिए। तव्हांजी ख़बर ॿुधी तव्हां जेल खां ॿाहिरि आयो, तव्हां सां मिलण आयासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। अदा तव्हां मूंखे यादि कयो। भली भली आयो पुत्र, भली भली आयो। ख़ैर हूंदी चाचा। अबा हाणे दरिया खान जी जल्दी शादी करायूं था, बस तव्हां इनखे सम्झायो त इहे ॾिंगायूं छॾे ॾे। चाचा दरिया खान ॿार न आहे, सभु सम्झे थो। अहमद, न मां ॿार हां न हक़ीक़त खां अणॼाण हां, पर यार दोस्तनि खां कंधु कढाए कोन थो सघां। जेसीं ताईं न फॾाई यारनि खां तूं हथु न कढंदे न यार, तेसीं ताईं तुंहिंजो वक़्तु सूरनि में पियो गुज़रंदो। अबा इहा ई ॻाल्हि मां हिनखे बार बार सम्झायां थो, पर यार हिनखे इहा ॻाल्हि दिमाग़ में वेही कान थी। चाचा ही वक़्तु चोरियुनि चकारियुनि जो न आहे। हर माण्हू पंहिंजी इज़त जी रोज़ी पियो कमाए। अहमद, तूं छा थो सम्झी त मां चोरियूं ऐं फुरियूं कंदो आहियां? यार मूं इहे कॾो का कम छॾे ॾिना। सभिनी दोस्तनि खां पासीरो थी वियो आहियां, सवाइ मूसा जे। अबा दरिया खान, इन मूसा जे करे ई त असां सभई सूरनि में आहियूं। चाचा, मूसा नवाब सां ठाह करे छॾियो आहे। ख़ुदा कंदो सभु मसाला हल थी वेंदा। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।